अर्ज़ इहो बि कयो त अल्लाह जे महबूब फरमायो इदा मातल इंसानो इन कता अनहु अमलहु इल्ला अन सलासिन जॾहिं माण्हू मरी थो वञे अल्लाह जे महबूब फरमायो त अमल बि ख़त्म थी था वञनि टे माण्हुनि जा अमल मरण खां पोइ बि जारी हूंदा आहिनि। फ़कीर मोहम्मद साले तवज्जो सां सरकार दो जहां जी हदीस में पेश कई। सरकार फरमायो त ते अहिड़ा माण्हू आहिनि जेके मरण खां बाद में बि न मरंदा आहिनि। अन सदक़तिन जारियतिन जंहिं अहिड़ो सदको जारिया छॾियो जंहिंमां माण्हू फ़ाइदो वठनि, चाहे हिकिड़ो वण पोखे छॾी, वण जो हिकिड़ो पतो बि बाक़ी आहे, वण जो हिकिड़ो पन बि बाक़ी आहे, जंहिंमें इंसान सुकून ऐं छांव वठनि था क़यामत जे ॾींहं ताईं। जेसिताईं हिकिड़ो बि जानदार उन वण जे पते जे हेठां बि छांव वठंदो त अल्लाह जे महबूब फरमायो त क़ब्र में उन वण पोखण वारे खे सवाब मिलंदो रहंदो। आई सदक़े जारिया में मस्जिद है, सदक़े जारिया में मदरसा है, सदक़े जारिया में वाटर सप्लाई है, सदक़े जारिया में खूह है, सदक़े जारिया में फलाह आमाज कम है। पर सबका वडो कम इहो है जिते काल अल्लाह हुजे, जिते काल रसूल हुजे, जिते अल्लाह जो जिक्र हुजे, अल्लाह जे महबूब जो जिक्र हुजे, जिते मदद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन इल्मिन युनतफउ बिही पुठियां अहिड़ो इल्म छॾे वञे जंहिंमां माण्हू नफ़ो वठंदा वञनि क़यामत जे ॾींहं ताईं। पाण मरी वियो ॿिए फ़ाइदो वरितो, उहो मरी वियो ॿियो फ़ाइदो वरितो ऐं हुनखे मरदे सदियूं 1000 साल गुज़री विया। पर मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो क़यामत जे ॾींहं ताईं जेसिताईं इहो सिलसिलो जारी आहे क़ब्र में बि पहिरीं शख़्स खे सवाब